ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खान ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो पीपी शहीद भुट्टो पारां सिंधु दरिया ते नाजाइज़ तौर केनाल ठाहिण ख़िलाफ़ रैली कढी वई। तफ़सील मूजिबि पीपी शहीद भुट्टो पारां सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ रैली कढी वई, जंहिंमें ज़िले ठटे जे सभई कारकुननि ऐं अॻुवाननि शिरकत कई। उन मौक़े ते ज़िले ठटे जे सदर बाबू अहसान भुट्टो, तालके मीरापुर साकरो जे सदर नूर हसन, तहीम सनाउल्लाह नूर, शबीर अब्बासी, सनाउल्लाह मेमन, पीर बख्श समो, वहीद रिंद, जुल्फकार भट्ट, मोहसन तहीम, लुकमान कातियार ऐं मंसूर रिंद पूरे बलोच पारां ख़िताब कंदे चयो त रियासत पारां सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ऐं सिंध ऐं सिंधी क़ौम सां सही सिधी दुश्मनी आहे। पंजाब हुकूमत सिंध जे ज़रख़ेज़ ज़मीनुनि खे बंजर बणाइण लाइ वॾा मनसूबा चोड़े रही आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे रही आहे। उन ते वधीक अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहे चोलिस्तान आबाद करण जी साज़िश कई पई वञे ऐं सिंधी क़ौम खां जियापे जो हक़ खसियो पियो वञे। अगरि सिंधु दरिया मां पाणी सुकी वियो त घर घर पाणीअ जी वाराबंदी ते झेड़ो हूंदो ऐं ठटे खां वठी कोटड़ीअ ताईं तक़रीबन ज़मीनूं समुंड गिड़काए वेंदो ऐं कोस्टल बेल्ट समेत लाड़ पटीअ ते ठटो सजायल बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे मालोवंद माण्हुनि खे मुआशी बदहाली बेरोज़गारी जे पासे धिकियो पियो वञे।